ज़रई बैंक कंडियारी जे अॻोणे मैनेजर ऐं MCO पारां 40 जे लॻभॻि आबादगारनि जा 1.5 करोड़ रुपया जेके आहिनि से खुर्द बुर्द करे खाई वञण खां पोइ हिननि आबादगारनि जेका मुसलसल जदोजहद कई, हिननि जे एहतजाजनि रंग लाथो। उहे 4 ऑफिसर जंहिंमें बैंक मैनेजर MCO ऐं 2 उतां जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान ऐं स्टेट बैंक जी हेड ऑफिस जेका इस्लामाबाद आहे उन्हनि खे मुअतल करे छॾियो आहे ऐं डिसमिस कयो आहे। जॾहिं त आबादगारनि में अञा ताईं मायूसी छाइल आहे। हिन जा 1.5 करोड़ रुपया जेके आहिनि उहे अञा ताईं न मिलिया आहिनि। आबादगारनि जो जेको आहे सो अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस करे उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि आबादगारनि जो चवणु आहे त हिकिड़ो अहिड़ो आबादगार बि हिन में शामिलु आहे जंहिंजा 8,40,000 रुपया जेको आहे सो अॻोड़ो मैनेजर MCO जेको आहे सो गबन करे खाई विया आहिनि, जंहिं करे हुनजो दिमाग़ी तवाज़न जेको आहे सो दुरुस्त न आहे। गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी हू बीमारी जे बिस्तरे ते पियो आहे। अचो त आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो अर्ज़ु आहे त हीअ कॉन्फ्रेंस जेका असां कई आहे ज़मींदारनि गॾिजी, जेके ही ज़मींदार नंढा ज़मींदार आहिनि ऐं तक़रीबन 15 एकड़ जा ज़मींदार आहिनि, वॾा ज़मींदार कोन आहिनि। ऐं इन्हनि सां जेको फ्रॉड थियो उन जो जिदोजहद असां पंहिंजे हिसाब सां कईसूं ऐं हेड ऑफिस खे जेके मिसाल लेटर मोकिलियासीं ऐं दरख़्वास्तूं मोकिलियूंसीं, उन ते हेड ऑफिस एक्शन खयो ऐं उन्हनि चइनि खे जेको आहे सो मुअतल कयूं। उन मज़े अब्दुल समद शेख जेको मैनेजर हुओ अॻूणो ऐं जुनेद जेको आहे सो MCO, ॿिया उन सां 4 माण्हू मुअतल कया। मुअतल थियण खां पोइ बि असांजो जेको आहे सो फ़ैसिलो त बिल्कुलु सही आयो ऐं ज़मींदारनि जे हक़ में जे आयो ऐं तक़रीबन या महिरबानी आहे हेड ऑफिस वारनि जी। पर अॼु ताणी जेको आहे सो उन ते अमल न थियो आहे। अमल न थियण जे सूरत में अॼु ज़मींदारनि मायूसी आहे ऐं तक़रीबन जेको आहे हिकिड़ो त सागड़ ज़िलो जेको आहे सो तक़रीबन बोर्ड हेठां सटायल आहे ऐं अॼु ताणी जेको आहे सो ऐं तंहिंखां पोइ ज़रई बैंक जेका आहे ई आबादगारनि जी बैंक ऐं उन्हनि सां जेकॾहिं एॾो फ्रॉड ऐं वरी जेकॾहिं उन्हनि खे जेकॾहिं 1.5 साल ताणी जेकॾहिं न को मसइलो हल थिए त पोइ उन ज़मींदारनि मायूसी वधीक पैदा थींदी। महिरबानी करे असीं स्टेट बैंक ऐं हेड ऑफिस खे वरी बि अर्ज़ु करियूं था त जल्द खां जल्द इन्हनि जा पासबुक आज़ादु कया वञनि ऐं जीअं फ़ैसिलो तव्हां ॾिनो आहे उन फ़ैसिले ते अमल करायो वञे। बाक़ी ईअं ख़ाली मुअतल करण खां ऐं हुननि जो मसइलो हल त कोन थींदो। असुलु शइ त हुननि जा खाता आज़ादु कया वञनि। खाता आज़ादु करण खां पोइ जेको आहे सो हू वरी बि अॻिते जेको आहे सो ज़रई तरक़ियाती बैंक जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेको आहे सो उन्हनि खे ॿिज भाण जेको आहे सो या अॻिते जेको आहे सो माली बहिरान जेको आहे उहो पैदा थिए थो त उहो ज़रई बैंक हल कंदी आहे। उन जे लाइ महिरबानी करे जेको आहे सो जल्द खां जल्द असां जी कॉन्फ्रेंस सिर्फ़ु एतिरे जे लाइ आहे त जेको आहे सो जल्द खां जल्द जेको आहे हिननि जा पासबुक आज़ादु कया वञनि ऐं हिननि जो टाइम टेबल ॾिनो वञे ऐं जीअं त वरी अॻिते जेको आहे सो हीअ माल परेशानियुनि खां बची सघनि। असांजो मसइलो इहो आहे त हिन खां 1.5-2 साल अॻे ज़रई तरक़ियाती बैंक कंडियारीअ जे मैनेजर अब्दुल समद शेख, MCO मोहम्मद जुनैल ऐं उन्हनि सां ॿिया जेके मिलियल हो अमल हो, उन्हनि फ्रॉड कयो असां 40 ज़मींदारनि सां। तक़रीबन 1.5-2 करोड़ जो फ्रॉड थियो। उन फ्रॉड खां पोइ असां एप्लीकेशनूं ॾिनियूं हेड ऑफिस खे, स्टेट बैंक खे, नेब खे, FI खे असां एप्लीकेशन ॾिनियूं। तंहिंखां पोइ इंक्वायरियूं थियूं। इंक्वायरियुनि खां पोइ इहो थियो जो हेड ऑफिस हिन खां महीनो अॻे फ़ैसिलो ॾिनो, जे फ़ैसिले जूं कापियूं हीअ आहिनि ऐं फ़ैसिले खां पोइ महीनो गुज़री वञण जे बावजूदि बि असांजे अकाउंटनि में अॼु ॾींहं ताईं पैसा न आया आहिनि। असां मायूस आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान, हेड ऑफिस इस्लामाबाद, ज़रई तरक़ियाती बैंक ऐं ॿिया वस वारा जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे असां अपील था कयूं त असां सां जेको बि कुझु फ्रॉड थियो आहे असां सां इंसाफ़ कयो वञे, असां जूं रक़मूं असांखे वापसि मिलियूं वञनि त जीअं असांजा पासबुक आज़ादु थी वञनि, असांजा कागज़ आज़ादु थियनि ऐं असांजो टेंशन ख़तमु थी वञे ऐं असांजूं ॿनियूं बंजर थी वञूं। असां पंहिंजे पेरनि ते जीअं अॻिते जे लाइ असीं पंहिंजे पेरनि ते बीह सघूं। इहा आहे त हेड ऑफिस ज़रई बैंक खे त जेके तव्हां कंडियारी बैंक में फ्रॉड थियो 1.5 करोड़ जो असां ज़मींदारनि सां, उन जूं इंक्वायरियूं थियूं, हर शइ थी, उनजो फ़ैसिलो बि आयो आहे। पर महिरबानी करे इन फ़ैसिले ते असांजी रिज़ल्ट अचे। जेका असांखे अञा ताईं पैसा न आहिनि मिलिया, असीं ज़मींदार माली मदद परेशान आहियूं। असांजे पासबुकनि ते कर्ज़ु चढ़ियो पियो आहे, हू डुटनि मां त बरतरफ़ थी वियो आहे, पर असांजो मसइलो हल न थियो। असांजो मसइलो हल कयो वञे, असांजा पैसा न आहिनि, असीं पंहिंजी ॿनियुनि खे आबाद कयूं ऐं वरी पंहिंजे गाॾे खे हलायूं। 1.5 साल खां मुसलसल असीं ज़हनी तौरु परेशान आहियूं। असांजो हिकिड़ो जेको अहिड़ो आबादगार असांजो माइट घर आहे, उहो पंहिंजो हौश हवास विञाए चुको आहे, बीमार आहे, खट ते बिस्तरे खां 1.5 साल खां पियो आहे, गोरी दवा कराए पियो,
को असांजो माली मदद करण लाइ तयारु न आहे। बराए महिरबानी हेड ऑफिस खां असांजी अपील आहे त असांजो जल्द खां जल्द मसइलो हल कयो वञे। साईं असांजो अर्ज़ु आहे त असां सां ज़रिए बैंक कंडियारी ऑफिस में फ्रॉड कयो 40-42 ज़मींदारनि सां। घटि में घटि 1.5 करोड़ फ्रॉड आहे ऐं हेड ऑफिस ऐं स्टेट बैंक वारनि फ़ैसिलो कयो आहे, हुनखे बरतरफ़ त करे छॾियो अथनि। बाक़ी असांजे अकाउंट में पैसा बिल्कुलु न आया आहिनि। असां परेशान आहियूं। महिरबानी करे असांजे अकाउंट में पैसा मोकिलियो, असांजो पासबुक आज़ादु थी वञे, असांजो टेंशन लहे। स्टेट 8,40,000 खाया बानी जो जऊं था। जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि आबादगारनि जो चवणु आहे त जेको स्टेट बैंक हेड ऑफिस जेका इस्लामाबाद आहे उन फ़ैसिलो ॾिनो आहे, उनखे 1 महीनो गुज़री वियो आहे, मगर असांजे अकाउंटनि में जेके खुर्द बुर्द थियल रक़म आहे 1.5 करोड़ जे लॻभॻि उहा अञा ताईं असांजे अकाउंट में न आई आहे। ऐं न ई वरी असांजा पासबुक जेके आहिनि ज़रई ज़मीननि जा उहे गिरवी रखियल आहिनि, उहे अञा ताईं असांखे न मिलिया आहिनि। तंहिं करे असां में अञा ताईं मायूसी छांइल आहे। हिननि आबादगारनि जो चवणु आहे त असीं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त असांखे जल्द रक़म ॾियारे असांजा पासबुक ऐं गिरवी जेके आहे उहा लाराए ॾिनी वञे, न त असीं एतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सां गॾु।